छा थियो? खैर त आहे? तारंग भा राणी नेपो कयो आहे त मुंहिंजी तबियत ठीक कान्हे ऐं चनेसर खान अचे तो माफ़ी वठण ऐं को झेड़ो बेड़ो न थी पए इन लाइ तयारी रखिजो। हलो तव्हां त गॾु आहियो न हिते असां सां। हा असीं तव्हां सां गॾु आहियूं। मुझे ख्याल ही अचे पियो। न फिलहाल तक न कजो, पहिरियां अचे त ॾिसूंसि त ॻाल्हाए छा थो पोइ। चङा कन चङायूं मठायूं मठन जो अड़ जुड़े जिनसी सो अड़स से कन आऊं त कंध खाइण जहिड़ो कोन्हे। मूं दौलत जे अंध ते ॾाढा जुल्म कया, न्याणियूं रंजायूं, बच्चा रंजायमि, राज फिटायमि। माफ़ी वठण हाँ तो के कीम छड़ी तो बंद कर पंहिंजी इहा तकरीर बंद कर। पूरा न पहिरियां ॿुधण ॾे त हे चवण छा थो चाहे। ओ जी मियां जो कातिल आ, तो जी भेण जो कातिल आ, पूरे थर जो कातिल आ, की न चढ़ींदुसि मां हिनखे। पूरा पूरा सब्र कर। अवां सभिनी जो तव्हांजी अदालत में पाण खे पेश थो कयां जी खपनो जी मूंसां कयो। तूं जहिड़ी तोखे मारे तुझी किनी रत सां असां पंहिंजा कपिड़ा ख़राब न कंदासीं। मूं पंहिंजे पुरखनि खे लॼायो, मूं जुल्म ज्यादतियूं कयूं, मूं मिसकीननि जूं बददुआऊं खयूं। मुंहिंजो ज़मीर जाॻियो आहे, मूंखे माफ़ कयो। जेका बि छा जो मूंखे ख़बर हिन थर खे तरक़ी वठाइण जे बदिरां मूं हुनखे लुटियो बर्बाद कयो। ऐं शर्मिंदा आहियां। भुली भुली भाण साब न भुली वंचने सरखान मौत के माफ़ कयो। वञी पंहिंजे रब खां माफ़ी घुर वञ। चनेसर खान राज बि बचन जीअं हूंदो आहे। तूं त पुरखनि जी निशानी आहीं। अलाए घणनि पीढ़ियुनि सां तव्हांजो असांजो वास्तो पियो थो हले। तुंहिंजा वॾा ऐं असांजा वॾा हिकिड़े ई क़ब्रिस्तान में पूरियल आहिनि। अॼु तोखे होश आयो आहे, इहा असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। न चनेसर, तूं असांखे उमिरि में वॾो आहीं, पीउ जे बराबरि आहीं। मूं तोखे बख़्श कयो। मुझेरी है
सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।